पंजाब तो साम्राज तो सिंधु खातिर दरिया खातिर धरती खातिर जमीनन खातिर पंजाब तो साम्राज तो सिंधु दरिया में 6 कैनाल जी मंसूबे खिलाफ जी सिंध कौमी माल आबाद रगवान जी शहर उस्मान चावड़ी फाजरान चौक का प्रेस क्लब उस्मान चावड़ी ने रैली कड़ी वही उन मौके ते जी सिंध कौमी महाज जे जिले सदर बागी हबीब कालू आबाद अगवान हाशिम बलोच तहलकी जनमरी अगवान शरीफ बलोच अमरेश इरफान हैदरी बिन चयो सिंध में पानी खोर इन वक्त शिद्दत इख्तियार कई वही है। सिंधु दरिया में पानी बदरा वारी लोमन लगी सिंध के सुकाइण ग्रीन पाकिस्तान हालत सिंधु मां निकंदड़ 6 कैनाल जी कंहिं सूरत में क़बूल न आहिनि। हाणे सिंध जो शोर जागी चुको आहे। कैनाल मनसूबे खे मुकमल तौर ते रद्द करण दो तई हू सुख जो सां न वेंदा। सिंध जा गैरतमंद ऐं सिंध जी समूरनि सियासी समाजी तौड़े कारोबारी धुरियुनि खे बि कैनाल मनसूबे ख़िलाफ़ निकिरणु घुरिजे। ही कंहिं सियासी या क़ौम परस्त पार्टी या वकील या शागिर्द जो मसइलो न आहे। सिंध में रहंदड़ हर जात जो मसइलो आहे। न जाॻियासीं सिंध जो पाणी हथनि मां निकिरी वेंदो। असांजा ईंदड़ नस्ल बि तबाह थी वेंदा। तंहिं करे समूरे सिंध खे अपील आहे थी ख़ुदा जाॻो ऐं कैनाल मनसूबे लाइ आवाज़ उथारियो। पानी की खोट छठो बदीन इवन कंडोलार में ताईं गुफा शाखा है टनो सिंधो टू शाखा है इन कंडीशन ॾिसो इन पूछे जी हालत ॾिसो हिते माण्हू पीअण लाइ पानी त कोन्हे पर माण्हुनि खे जेको गुसल ॾियण लाइ पानी कोन्हे वज़ू करण लाइ पानी कोन्हे। जॾहिं दरिया जेको सो निजपत सिंधी क़ौम जो आहे उनखे पंजाब साम्राज्य पाकिस्तान ऐं इस्लाम जो नालो वठी उन ते कब्ज़ो कयो वेठो आहे। तो असीं चऊं था फौरी तौर ते सिंधु दरिया तव्हां जेके ॿिया जेके कैनाल कढिया विया आहिनि उनखे रद्द कयो वञे ऐं जेके हींअर कैनाल कढिया पिया आहिनि उनखे फौरी तौर ते रद्द कयो वञे। रद्द की सूरत में अॼु असांजो एहतिजाज आहे ऐं जेको एहतिजाज सॼी सिंध में उहा गैरतमंद बाशऊर माण्हू एहतिजाज पिया कनि मगर हितां जा हुक्मरान जेके असेंबलियुनि जे अंदरि वेही उहे दावाऊं था कनि त असां कैनाल ख़िलाफ़ कंहिं बि सूरत पोइ ते न हटंदासीं। जेकॾहिं आउं हितां जे चूंडियल नुमाइंदनि MP हुजे MPA हुजे MNA हुजे चाहे सिंधी CM हुजे ऐं चवां थो उन्हनि खे जेके तव्हां पंहिंजे माउ जा हिलाली पुटु आहियो गैरतमंद पुटु आहियो धरती जा पुटु आहियो सभु खां पहिरीं तव्हां असेंबली जे अंदरि तव्हां सिंधी असेंबली जे अंदरि कैनाल ख़िलाफ़ तव्हां जेको आहे सो उहा करारदाद पेश करे उनखे रद्द करायो। इन क़ौम ख़ातिर बच्चनि ख़ातिर पंजाब तो साम्राज तो